हज़रत गाज़ी अब्बास शहीद थी वियो। हज़रत नौजवान अली अकबर शहीद थी वियो। उन वक्त में हज़रत इमाम कासिम सोने हुसैन के अर्ज़ करण लगो, ओ चाचा हुसैन मुखे बेजाज़त दे त मां पंहिंजो सिर नाने जे दीन तां कुर्बान कया। हज़रत इमाम हुसैन जी अखियुनि में ॻोढ़ा अची विया। रोई फरमायो, ओ बचड़ा कासिम तू मुझे भाउ हुसन जी निशानी आहे। हिन करबला जे मैदान में जॾहिं बि मां हुसैन खे भाउ हुसन जी सिक लॻंदी आ त तो कासिम जे चेहरे खे ॾिसंदो आ त भाउ हुसन जी सिक लहंदी आ। हज़रत इमाम कासिम जे अखियुनि में ॻोढ़ा अची विया। रोई फरमायो, ओ चाचा हुसैन मुखे बाबे हसन आखिरी वक्त में हिकिड़ो तावीज़ ॾिनो हो ऐं वसियत कई हुई, ओ पुट कासिम जॾहिं बि ॾुख जा ॾिहाड़ अचनि त इहो तावीज़ खोले पढ़जा। ओ चाचा हुसैन अॼु करबला जे ॾिहाड़नि खां वधीक ॾुखिया ॾींहं कॾहिं ईंदा। अॼु मां उहो तावीज़ खोलियो आ। ओ चाचा हुसैन उन तावीज़ ते बाबे जी वसियत लिखियल आ त ओ पुट कासिम जॾहिं बि मुंहिंजे भाउ हुसैन ते ॾुख जा ॾिहाड़ अचनि त पोइ ते न हटिजा, पंहिंजो सिर पंहिंजी जान नाने नबीअ जे दीन तां कुर्बान कजा। हज़रत इमाम हुसैन हज़रत इमाम कासिम जी शुजात बहादुरी खे ॾिसी करे मोकल ॾींदो आ। हज़रत इमाम कासिम जीअं जो करबला जे मैदान में आयो ऐलान कयाए, ए यज़ीदियो आहे को मूंसां मुक़ाबिलो करण वारो। मुंहिंजे जिस्म में अली अल मर्तज़ा जो खून आहे को हैदर करार जे बचड़े सां मुक़ाबिलो करे। दोस्तो यजीदी लश्कर में हिकु अज़रक नाले वॾो पहलवान हुयो जेको हज़ारों पहलवाननि जे बराबरि सम्झो वेंदो हो। उनखे उमर बिन सद ऐं शिमर चवण लॻा, ए अज़रक वञो हाशमी जो बच्चो मुक़ाबिले जे लाइ